मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फसक़ा लहुमा थुम्मा तवल्ला इला ज़िल्ल फ़क़ाल रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह क़सस जी आयत आहे जंहिंमें मूसा अलैहिस्सलाम जॾहिं फ़िरौन इजिप्ट में मिस्र में फ़िरौन जे हिकिड़े आर्मी वारे जो खून कयो, माना उनखे मुको हईं त उहो उते ई मरी वियो, उन खून कयईं त उन खां पोइ फ़िरौन जे महल में हिकिड़ी सीक्रेट मीटिंग थी। जीअं वॾा वज़ीर हूंदा आहिनि, मिनिस्टर हूंदा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी कैबिनेट जी मीटिंग थींदी आहे। उन्हनि मीटिंग कई इन मामले में त मूसा अलैहिस्सलाम इहो कमु कयो आहे त हाणे उनखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे। त उन मीटिंग में इहो डिसाइड थियो त मूसा अलैहिस्सलाम खे जाते बि ॾिसो उनखे मारियो वञे, छो जो उन फ़िरौन जी आर्मी मतिलबु गवर्नमेंट उन वक़्तु कंहिं बि मुल्क जे आर्मी वारे खे तव्हां मारींदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे तव्हांजे लाइ तव्हांखे जेल में विझंदा या तव्हांखे मारे छॾींदा। त उन्हनि जेको आहे इहो डिसाइड कयो त मूसा अलैहिस्सलाम खे जाते बि ॾिसो उनखे मारे छॾियो। हाणे उन मीटिंग में हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुयो खे लॻो त इहा शइ ग़लति आहे, मूसा अलैहिस्सलाम जेको खून कयो आहे उहो इतफ़ाक़न थी वियो आहे, उनखे पकड़णु घुरिजे, जेल में विझणु घुरिजे, कोर्ट में पेश करणु घुरिजे ऐं उनखां पोइ कोर्ट डिसाइड करे। पर हिते जेको मीटिंग में डिसाइड इहो थियो आहे त मूसा अलैहिस्सलाम खे जाते ॾिसो उनखे मारे छॾियो। त उहो जेको माण्हू हुयो उहो मूसा अलैहिस्सलाम ॾे वियो ऐं मूसा अलैहिस्सलाम खे चयईं त लियक़्तुलूक फ़ख़्रुज, माना तोखे मारणु चाहिनि था, तोखे मारण जो प्लान ठाहियो आहे, मीटिंग थी वई आहे ऐं उते डिसाइड थियो आहे त तोखे जेको आहे मारींदा, तूं जेको आहे हितां हली वञ, हितां भॼी वञ, इजिप्ट मां मिस्र मां भॼी वञ। हाणे मूसा अलैहिस्सलाम उतां इजिप्ट मां निकिता, छाजे करे, छो जो उन्हनि खे भउ हुयो त मूंखे हाणे गवर्नमेंट जेका आहे उहा मारे छॾींदी, हिते जेको आहे रहंदुसि त मूंखे हितां जी आर्मी गवर्नमेंट जेको आहे मूंखे माराए छॾींदी। मूसा अलैहिस्सलाम उतां विया, उनखां पोइ किथे वञी पहुता, मदियन में, जिते पाणी हुयो उते मदियन में हिकु टकरी हुई, उते वञी वेठा। हाणे जॾहिं उहे उतां विया निकिता ऐं मदियन में पहुता, इहो को हिकु ॾींहुं सफ़र न हूंदो, को हिकु कलाक जो, हिकु ॾींहं जो, या का गाॾी न हूंदी या का उतां जी फ्लाइट न हूंदी। उहो जॾहिं उतां निकिता त उनखां पोइ उन्हनि खे ख़बर न हुई उहे काॾे था वञनि। इहा सिर्फ़ु अल्लाह सुब्हान व तआला जे तरफ़ां इहे सभु कुझु थियलु हुयो, इहे सभु प्री प्लान शयूं हुयूं अल्लाह अज़्ज़ व जल जी तरफ़ां। जॾहिं उहे निकिता त उनखां पोइ मदियन में पहुता। हाणे विच वारी जेका बि डिटेल आहे, उन्हनि मानी कीअं खाधी, छा थियो, कंहिंसां मुलाक़ात थी, किथे रहिया, का बि शइ अल्लाह अज़्ज़ व जल असांखे क़ुर में न ॿुधाई आहे। छो जो क़ुर जेको आहे सॼे मूसा अलैहिस्सलाम जी जेका स्टोरी आहे, जेका नंढे ॼमण खां वठी वेंदे वॾे हूंदे ताईं सॼी स्टोरी तव्हां ॾिसंदव त 3-4 पेजिस ते या मैक्सिमम 10 पेजिस ते तव्हांखे मिलंदी। त इहे जेके अल्लाह सुब्हान व तआला असांखे क़ुर में उहे शयूं ॿुधायूं आहिनि, तव्हांखे क़ुर में उहे शयूं ॿुधायूं आहिनि जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हुजनि, जेके तव्हांजे लाइ रहनुमाई हुजनि, जंहिंमां तव्हांखे को न को सुठो लेसन मिले ऐं जंहिंमां तव्हां पंहिंजी ज़िंदगी जेको आहे उहा चेंज करे सघो ऐं जंहिंमां तव्हां सबक़ु हासिलु करे सघो। त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ओॾे विया त उन वक़्तु ॿ छोकिरियूं ॾिठियूं, ॿ छोकिरियूं जेके आहिनि उहे बीठियूं आहिनि। हाणे उन वक़्तु अल्लाह सुब्हान व तआला इहो इन आयत में, इन सूरह में अल्लाह सुब्हान तआला ॿुधाए रहियो आहे त औरत जेका आहे उहा जॾहिं ॿाहिरि वञे ऐं जॾहिं उहा नामहरम सां मिले ऐं उन सां उनजी गुफ़्तगू थिए कंहिं बि कम जे सिलसिले में, त औरत पंहिंजो पाण खे, छोकिरी पंहिंजो पाण खे कम्यूनिटी जे अॻियां, ॿाहिरि जेके माण्हू उन्हनि जे अॻियां कीअं पेश करे, उनखे औरत खे जेको आहे कीअं हलणु घुरिजे, कीअं ॻाल्हाइणु घुरिजे, अल्लाह सुब्हान व तआला उहा बि शइ ॿुधाई आहे। हिकु तरफ़ इन सूरह में फ़िरौन जो ज़ुल्म ॿुधायो वियो, फ़िरौन जेको आहे उहो मारे माण्हुनि ते ज़ुल्म, बनी इसराइल क़ौम ते ज़ुल्म पियो करे, सभु कुझु इहे नाइंसाफ़ी शयूं थी रहियूं हुयूं। ऐं ॿी तरफ़ अल्लाह सुब्हान व तआला ॿिनि औरतुनि जी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे त औरतूं जेके आहिनि उहे उते छा पियूं कनि ऐं हिकिड़ी औरत जेका आई उहो उनजो हलणु कीअं हुयो। अल्लाह सुब्हान व तआला क़ुर में उन जे हलण ते बि असांखे ॿुधायो आहे त उहा जेका हली आई त उनजो हलणु कीअं हुयो। इहो हिकिड़ो वॾो लेसन आहे, वॾो सबक़ु आहे त औरत जॾहिं छोकिरी आहे उहा पंहिंजो पाण खे जॾहिं कम्यूनिटी में ॿाहिरि निकिरे त कहिड़े नमूने पंहिंजो पाण खे पेश करे, कहिड़े नमूने डील करे जॾहिं उहा ॿाहिरि निकिरे। त हाणे मूसा अलैहिस्सलाम वञी उते टकरी ते वेठो, हेठि पाणी हुयो, पाणी वारी जॻह ते पहुतो ऐं उते मदियन ऐं उते मथे टकरी हुई, उते छांव जे हेठां, वण जे हेठां वञी वेठा। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम उते वेठा ॾिठऊं त हेठि पाणी आहे, पाणी में हिकिड़ा माण्हू आहिनि उहे जानवरनि खे पाणी था पीआरनि।
ॿी साइड ॾिठूं त 2 छोकिरियूं आहिनि उहे पंहिंजी रिढुनि खे फोर्सफुली मतिलबु ज़बरदस्ती पकिड़े बीठियूं आहिनि, छो जो उन्हनि जूं रिढूं जेके आहिनि उन जा जेके जानवर आहिनि उहे पाणी जी तरफ़ भॼण जी कोशिशि था कनि, पर उहे ज़बरदस्ती उन्हनि खे पकिड़े बीठियूं आहिनि ज़बरदस्ती। हाणे मूसा अलैहिस्सलाम जॾहिं इहो ॾिठो त 2 छोकिरियूं आहिनि ऐं उहे जानवरनि खे ज़ोरीअ पकिड़े बीठियूं आहिनि, नथियूं वञनि पाणी पीआरणु, नथियूं वठी वञनि पंहिंजे जानवरनि खे, ऐं होॾे चंद माण्हू पाणी पीआरे रहिया आहिनि, त मूसा अलैहिस्सलाम उन्हनि छोकिरियुनि ॾे विया ऐं उन्हनि खे चवनि तव्हांजो मसइलो छा आहे, तव्हांजो मसइलो छा आहे, तव्हां हिते छो बीठियूं आहियो पंहिंजे जानवरनि खे वठी। त उन्हनि छोकिरियुनि चवनि त असां इन करे बीठिया आहियूं त इहे जेके माण्हू आहिनि इहे पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरे करे वेंदा, उनखां पोइ असां वेंदासीं पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरणु। त इन मां इहा शइ बि साबित थिए थी त उन वक़्तु उन कम्यूनिटी जा माण्हू, उन शहर जा माण्हू एतिरा जेके हुया ख़राबु हुया जो जेके 2 औरतूं हुयूं, 2 छोकिरियूं हुयूं, उहे न पियूं वञी सघनि उन्हनि माण्हुनि जे वेझो, छो जो उहे उन्हनि खे सेफ महसूसु न पियूं कनि। उहे बीठियूं त इहे वञनि त पोइ असां पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरणु वञूं। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि सां कुझु बि न ॻाल्हायो, उन्हनि खां उन्हनि जा जानवर त अच्छा छोकिरनि ईअं बि चयो मूसा अलैहिस्सलाम खे व अबूना शेखुन कबीर, असांजो जेको पीउ आहे उहो वॾी उमिरि जो आहे, मतिलबु उहो इहो कमु नथो करे सघे, मतिलबु इन्हनि जे घर में को अहिड़ो मर्द कोन्हे, छो जो इहा जॉब हूंदी आहे कंहिंजी हूंदी आहे मर्द जी। त हुननि इहा शइ बि छोकिरनि ॿुधाई मूसा अलैहिस्सलाम खे त असांजो जेको पीउ आहे उहो वॾी उमिरि जो आहे ऐं असां अबूना शेखुन कबीर, असांजो पीउ जेको आहे वॾी उमिरि जो आहे, त इन जे करे असां आहियूं ऐं असां जेको आहे पंहिंजे जानवरनि खे पाणी थी पीआरियूं। त मूसा अलैहिस्सलाम कुझु बि न उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि खां उन्हनि जा जानवर वरितईं ऐं उन्हनि खे पाणी पीआरियईं ऐं वापसि अची जानवर उन्हनि खे ॾिनई। हाणे मूसा अलैहिस्सलाम उन वक़्तु इजिप्ट मां भॼी चुका हुया, उन्हनि वटि को बि घरु न हुयो, उन्हनि वटि कपिड़ा न हुया, उन्हनि खाधे पीते जी का बि शइ न हुई, उन्हनि वटि जॉब न हुई, उन्हनि वटि का बि शइ न हुई। त हुननि जेको आहे इहो नेकी जो कमु कयो ऐं उनखां पोइ ॿियो कुझु बि न ॻाल्हायूं छोकिरियुनि सां, ईअं बि न चयूं त तव्हांजे पीउ जी उमिरि छा आहे, का बि गुफ़्तगू न कयूं, उन्हनि खे जानवर खे पाणी पीआरे उन्हनि खे वापसि ॾिनऊं। उनखां पोइ वण जे हेठां अची वेठा। हाणे जॾहिं वण जे हेठां अची वेठा त उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, त मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मां हाणे हिकिड़ो सुठो कमु कयो आहे, हाणे हे जेको टाइम आहे इहो दुआ जो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला खां उन्हनि दुआ घुरी। उन्हनि दुआ कहिड़ी घुरी? उन्हनि दुआ घुरी त फ़क़ाल रब इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर, उन्हनि दुआ घुरी त या रब, ए मुंहिंजा रब, जेको बि सुठो तुंहिंजे तरफ़ां नाज़िल थींदो, जेको बि ख़ैरु तुंहिंजे तरफ़ां नाज़िल थींदो, मूंखे उनजी अशद ज़रूरत आहे। फ़क़ीर जेको आहे फ़क़्र मां निकितल आहे, इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां कॾहिं ज़िंदगी जे अल्लाह सुब्हानहु व तआला न करे अगरि तव्हां को बि माण्हू ज़िंदगी जे के अहिड़े मोड़ ते पहुची वञे जो उनखे को बि रस्तो नज़र न अचे, मतिलबु उहो उनजो जेको चवंदा आहिनि न त मूंखे अहिड़ो धकु लॻो जो मुंहिंजो पुठी जेका आहे उहा सफ़ा भरी पई, पुठी जो कंडो भरी पियो, मूंखे मां जेको आहे सफ़ा वेहिजी वियुमि, त उनखे को बि रस्तो नज़र न अचे। उहो जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल मिसाल जे तौर ते को पैसे वारो माण्हू आहे, उनखे एतिरो नुक़सानु थियो जो उनखे ॿियनि खां वठण जी ज़रूरत पइजी वई, त इहा शइ उनजे लाइ वॾी हुई। त मूसा अलैहिस्सलाम उन वक़्तु अल्लाह सुब्हानहु व तआला खे चयो त या रब, जेका बि तुंहिंजे मथां तुंहिंजे तरफ़ां ख़ैरु नाज़िल थींदो, मूंखे हिन वक़्तु उन शइ जी अशद ज़रूरत आहे। न मूं वटि घरु आहे, न मूं वटि कपिड़ा आहे, न मूं वटि खाधे लाइ कुझु आहे, न मूं वटि नौकिरी आहे, का बि शइ न आहे जेको बि। हाणे मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मां हिकिड़ो नेकी जो कमु कयो आहे ऐं हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला खां मां दुआ घुरां, हाणे मूं वटि आहे कोन, वण जे हेठां वञी वेठा ऐं उते वञी अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरियो। हाणे जॾहिं दुआ घुरियऊं त उन्हनि वटि कुझु देरि खां पोइ उन्हनि 2 भेणुनि मां हिकिड़ी जेका छोकिरी आहे उन्हनि आई, त अल्लाह सुब्हानहु व तआला उन छोकिरी जे हलण ते असांखे ॿुधाए थो त उहा छोकिरी कीअं हली करे आई। उहा छोकिरी अहदा हुमा तमशी अलस्तिहा क़ालत इन अबी यदऊक लियजज़ियक अजर मा सक़ैत लना। उन छोकिरी अची मूसा अलैहिस्सलाम खे चयो, पर उहा कीअं आई? हया में, शर्म में, लॼाईंदी मूसा अलैहिस्सलाम ॾे आई। त हाणे अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव त जेके पीउ माउ आहिनि उहे पंहिंजी छोकिरियुनि खे चवंदा आहिनि तव्हां मार्केट जॾहिं वञो, तव्हां में एक्स्ट्रा कॉन्फिडेंस हुजे, तव्हां छोकिरुनि सां मुक़ाबिलो कयो, मर्दनि सां ॻाल्हाइण में शर्माइजो न, ऐं तव्हां जेको आहे अहिड़ी ड्रेसिंग करे जीअं तव्हांखे कोई गंदी नज़र सां न ॾिसे। हिते अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाए थो त जॾहिं छोकिरी ॿाहिरि वञे त उहा पंहिंजो पाण खे माण्हुनि जे अॻियां कहिड़े नमूने हले, त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे हलण ते बि ॿुधायो आहे त हे उहा शर्म ऐं लॼाती ऐं हया में मूसा अलैहिस्सलाम ॾे वई ऐं उनखे कॉन्फिडेंटली चई, ईअं न चई त शर्म हया उनजे हलण में हुयो ऐं उनजे ॻाल्हाइण में हुयो। उन्हनि खे चयईं त मुंहिंजे पीउ जेको आहे उन तोखे घुरायो आहे।
हाणे जेको उन वञी इहा ॻाल्हि कई त छोकिरी जो जेको हलणु आहे ऐं छोकिरी जो जेको शर्माइणु आहे ऐं छोकिरी जो जेको लॼाए, इहा जेका औरत जी जेका शइ हूंदी आहे, इहा अलाह सुब्हानहू व तआला बयानु कई आहे त जॾहिं औरत ॿाहिरि वञे, छो जो औरत ईअं न आहे त उहो दौरु न आहे, पुराणो दौरु न आहे त औरत जेका आहे ॿाहिरि न वञे ऐं जॉब न करे, न, हिन में उन्हनि जो पीउ जेको आहे उहो इन उमिरि में हुयो जो कमाए न पियो सघे, त उहे छोकिरियूं जॉब पियूं कनि। कंहिं काथे काथे तव्हां ॾिसंदा आहियो त का औरत आहे उहा तलाक याफ़्ता आहे, का औरत आहे उनजो मुड़ुसु मरी वियो, का औरत आहे उनजो पीउ जेको आहे तुर न आहे, छोकिरी आहे उनजो पीउ जेको आहे कमाइण जे लाइक़ु न आहे, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरत जी शयूं करण लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे। त जॾहिं औरत ॿाहिरि वञे, इन जो मक़सदु इहो न आहे त औरत पंहिंजे पाण खे मर्दनि वांगुरु करे या उनजो उहो हया ख़तमु थी वञे ऐं उहा ॿाहिरि जेको आहे मर्दनि जीअं मर्दनि सां पुॼण लाइ चवंदो मां मर्दनि वांगुरु थी वेंदमि, न। औरत जॾहिं ॿाहिरि वञे त पंहिंजो शर्म ऐं पंहिंजी हया, इहा जेका शइ आहे उहा अलाह सुब्हानहू व तआला ॿुधाई आहे त उहा उन मेंटेन रखी। ऐं इहा शइ अलाह खे एतिरी पसंदि आई जो अलाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाए थो त क़ुर में इहा अलाह ताला शइ ॾेई छॾी, क़यामत ताईं कोई बि इहा सूरत पढ़ंदो त इहा शइ पढ़ंदो, अलाह ताला खे इहा शइ उनजी इहा अदा पसंदि आई, जंहिंजे करे अलाह अज़्ज़ व जल इहा शइ ॿुधाई त उहा जेका औरत आहे उन पंहिंजो पाण खे कहिड़े नमूने मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वई त कहिड़े नमूने हली, कहिड़े शर्म ऐं कहिड़े हया सां हली, त इहा शइ अलाह खे पसंदि आई। त जॾहिं बि छोकिरी या औरत पंहिंजो पाण खे कंहिं बि कम लाइ ॿाहिरि वञे त उनखे कहिड़े नमूने पंहिंजो पाण खे पेश करणु घुरिजे, कम्यूनिटी जे अॻियां कहिड़े नमूने हलणु घुरिजे, कहिड़े नमूने डील करणु घुरिजे, इहा शइ अलाह अज़्ज़ व जल असांखे ॿुधाई आहे। अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसंदव त पीउ मां चवंदा आहिनि पंहिंजी नियाणियुनि खे त तूं जेको आहे अहिड़े नमूने डील कर जीअं तूं छोकिरो लॻे, छो जो तोखे छोकिरनि सां मर्दनि सां मुक़ाबिलो करिणो पवंदो। त इहा शइ जेका आहे, मां मार्केट में जॾहिं कॾहिं कॾहिं वञणु थींदो आहे त उते ॾिसंदो आहे त माउ जेका आहे उनखे मथे ते हिजाब बि थियलु हूंदो आहे, निकाब बि, अबायो बि, माना पूरियूं कवर्ड हूंदियूं आहिनि, पर उन्हनि जी जेके धीअरूं हूंदियूं आहिनि उहे अनकवर्ड हूंदियूं आहिनि। हालांकि हुजणु अपोज़िट घुरिजे। माउ जेका आहे उहा अगरि पंहिंजो चहिरो खोले थी त इट्स ओके, उहा उन उमिरि में आहे जो उनखे इवन एतिरी वॾी एज में अलाह सुब्हानहू व तआला बि परमिशन ॾिनी आहे, पर जेका छोकिरी आहे उनखे हिजाब करणु घुरिजे, उनखे पंहिंजो मथो कवर करणु घुरिजे, उनखे पंहिंजे जिस्म कवर करणु घुरिजे। पर इहा शइ अपोज़िट तव्हां ॾिसंदव जॾहिं तव्हां मार्केट में वेंदो। इहा छाजे करे? छो जो असां उन्हनि जो कल्चर जेको आहे उहो अपनायूं था जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि। उन्हनि पंहिंजो जेको कल्चर आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, उहा शइ असांजी कम्यूनिटी में मीडिया जे थ्रू एतिरे हद ताईं विझंदा था वञनि जो हर कोई चए थो इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। उन्हनि जो जेको हया आहे, उहो जेको शर्म आहे, इहा शइ आस्ते आस्ते असांजी कम्यूनिटी मां निकिरंदी थी वञे। छाजे करे? जो असां अलाह सुब्हानहू व तआला ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके तालीमात आहिनि असां उहे छॾे ॾिनियूं। त असां अगरि क़ुर खे छॾियो ऐं असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगी खे छॾियो त असां जेका पंहिंजी आईडी जेका आहे उहा विञाए छॾींदासीं। अलाह अज़्ज़ व जल असांखे इन शइ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां क़ुर खे सम्झी करे पढ़ूं ऐं असां जेको आहे दीन ते हलण जी अलाह सुब्हानहू व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए त असां पंहिंजे ॿारनि खे इहा शइ सेखारियूं ऐं उन्हनि खे इहो ॿुधायूं त जॾहिं उहे ख़ासि तौर ते नियाणियुनि खे जॾहिं उहे ॿाहिरि निकिरनि या उन्हनि जो को अहिड़ो को मौक़ो अचे त उहे ॿाहिरि निकिरनि ऐं ॻाल्हाइनि कंहिंसां, त उहे पंहिंजो पाण खे कहिड़े नमूने कैरी कनि, कहिड़े नमूने खणनि। अलाह अज़्ज़ व जल असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।